जय झूलेलाल। मां आहियां हनी खिलवाणी। तव्हां सभी सभिनीनि सिंधियुनि खे हिकु दफ़ो वरी मां यादि ॾियारे छॾां त सिंधी संगत पारां आयोजित टियों भेरो इंटरनेशनल सिंधी नर्सरी राइम्स जी चटाभेटी जी लास्ट एक्सटेंडेड डेट आहे 31 अक्टूबर 2018। त तव्हां सभु जल्द जल्द पंहिंजे ॿारनि खे तैयार कयो, बैत यादि कराए असांखे मोकिलियो असांजी ईमेल आईडी ते, सिंधी संगत जी ईमेल आईडी ते। असां उहे ई ईमेल्स एक्सेप्ट कंदासीं जेके सिंधी संगत जी वेबसाइट ते एज अ सिंधी साथी रजिस्टर्ड हूंदा। त तव्हां सभु जल्द जल्द असांजी वेबसाइट ते सिंधी साथी बणिजो। तव्हां उहे बैत रिपीट नथा करे सघो जेके तव्हां पहिरीं चटाभेटी में ॿुधाया या ॻाया हूंदा। इन करे इहो सुहिणो मौक़ो न विञायो ऐं असांखे मोकिलियो बैत। इहे बैत तव्हांखे असांजी वेबसाइट ते मिलंदा या त असांजे मोबाइल ऐप तां बि तव्हां डाउनलोड करे असांखे मोकिले सघो था। त इहो इनाम खटण जो मौक़ो न विञायो ऐं मोकिलियो असांखे पंहिंजा वीडियोस। महिरबानी।